जीअं त अॼोको ही ॾियारो सिंधी सकाफ़त जे हवाले सां आहे। सिंध जी सकाफ़त टोपी ऐं अजरक, पटको, कुहाड़ी इहे सिंध जे सकाफ़त में अचनि थियूं। क़ौमूं पंहिंजे सकाफ़त जे हवाले सां सुञातियूं वेंदियूं आहिनि ऐं क़ौमुनि जी बका जो ज़रियो सकाफ़त आहे। असांजी सिंध जी सकाफ़त मुअनि जे दड़े खां बि तमामु पुराणी सकाफ़त आहे ऐं उन सकाफ़त में मच कचेरियूं जेके हिन वक़्तु थियनि थियूं, असांजा दोस्त सिंध टीवीअ जा मुनक़िद कराईंदा आहिनि ऐं हिन वक़्तु नफ़्सा नफ़्सीअ जे हिन दौर में जॾहिं हर को पंहिंजे में पूरो लॻो पियो आहे, असां जेका पंहिंजी सकाफ़त विसारे छॾी आहे। अॻे वॾड़नि में जूं ओताकूं हूंदियूं हुयूं, उते मच कचेरियूं थींदियूं, उन में ॾोर बेत मुख़्तलिफ़ जेके कचेरियूं थींदियूं हुयूं ऐं सिंध जी महिमान नवाज़ी जेका पूरी दुनिया में मशहूरु आहे। जेको ॿाहिरां खां महिमान ईंदो आहे त उनखे असां सूखड़ी तौर टोपी अजरक पेश कंदा आहियूं। इहो असांजी सिंध जी सकाफ़त आहे। महिमान नवाज़ी जे हवाले सां जेके महिमान ईंदा उन्हनि जी असां आदर भाव कंदा हुआसीं। हींअर इहे शयूं जेके आहिनि तमामु घटिजी वियूं आहिनि ऐं उन्हनि शयुनि खे का अहमियत नथी मिले। ही जेके असांजा दोस्त आहिनि सिंध टीवीअ जा, उन्हनि इन शइ खे खयों ऐं हिकिड़ो जेको असांजो सिंध जो कल्चर आहे उनखे उजागर कयो ऐं